अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम। किया तबीयत हाणे? ठीक है भाई, ही मजदूर साथी मुझी ताकत आहिनि। हाँ दा। दवा आंदी? स्टोर बंद हो। पोइ के बे स्टोर त वठी आओ न। ॿिया उधर ते ॾींदा छा? कंहिं यार दोस्त खां घुर। हाँ? कंहिं वटि बि कोन्हनि। पोयूं तारीख़ूं आहिनि, सभिनी जो साॻियो हाल आहे। तोखे बि नौकिरी अची इहा हालत थी हुई। माण्हू मरे त मरे, हड़ में इलाज लाइ टको बि न हुजे। अड़े हिन खां त तगारी खणे आ सुठो। असांखे त उहे बि सुखिया था गुज़ारनि। बुखार कीअं अथसि? पाण ॾिसीस न, पाण त कन लाटार थो कंदो वती। अड़े जे थोरे में इलाज न थियसि त पोइ अथई हाल वॾी चटियुनि खे मुंहुं ॾेई सघंदे? ॿुधाए। वेह न, वञ। केॾांहुं वञा नसीबा? न वञ, भले रुॻो मुंहिंजो औलाद आहे छा? हाणे रो न, वञा थो। मतां स्टोर खुलियो हुजे। साथियो, ही माण्हू सम्झनि था त गोलियुनि जे ज़ोर ते हिसाए असांजी जदोजहद खे ताराज करण में कामयाब ईंदा, पर इहा हुननि जी भुल आहे। इहो विसारे वेठा आहिनि त जॾहिं ज़ुल्म पंहिंजे अरूज खे पहुचंदो आहे त उन जे ख़ात्मे जो वक़्तु बि तय थी वेंदो आहे। ऐं अॼु उहो वक़्तु अची वियो आहे। ज़ुल्म जी बाज़ार गरम करण वारा ॿुधी छॾ, तुंहिंजे हथियारनि खां असीं कोन था डिॼूं। ही जदोजहद जारी रहंदी। ही जदोजहद जारी रहंदी जेसी ताईं मानपे जी सोभ जा ख़ूबसूरत ख़्वाब पूरा नथा थियनि, जेसी ताईं बेपोचे मज़लूम माण्हू ग़ुलामीअ जे संगुरनि खे टोड़े पाण खे आजो नथा कनि, ऐं जेसी ताईं तुंहिंजे ज़ुल्म ऐं जबर जे खूनी दौर जी पुॼाणी नथी थिए, ही जदोजहद जारी रहंदी। ॿुधी छॾ, ही जदोजहद जारी रहंदी। छो सखणे ते मोटे आयो? दवा न मिले। स्टोर बंद हो छा? नसीब, अॼु मुंहिंजी ॾाढी बेइज़ती थी आहे। मेडिकल स्टोर वारे भरी बाज़ार में मूंखे घटि वधि कयो। उन मारे के बाक़ी घणा थर? ॿुधायो जो हुयो मां 250 रुपया। तू चङी सान त नंढड़ो बीमार आहे, ही भेरो तो दे। छा तो सोचा तो जिते 3 बार भरी उते ही छो सिद्ध इनके छो तो पिटे? अरे जी पालण जी वसीयत न हुई तो मैं छो शादी कई, छो पाण में फसाई ऐं मूंखे अपने जेल में विझी छॾी। बाबा जी पुट, इयरिंग वठो, हिन जो इलाज भी करायो ऐं स्टोर वारे खे भी पैसा ॾेई छॾियो। पुट, तूं बि मुंहिंजो इम्तिहान पई वठी छा? चइबो तो हुमे ही रज़िया में वीछो रखो था न। भला जे रज़िया खे हुजे न ऐं हू तव्हांखे ॾिया त न वठो सा। वठो न बाबा। अरे सच तो चवई पई, ज़ुलेखा त असांजी पंहिंजी आहे,
वठ वठ साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अॼु जी अख़बार ॾिठी अथव? हाँ मूं ॾिठी आहे, ॾाढी सुठी मोट मिली आहे। अमीर अली त साईं वाह जो निभायो आहे, सहाफ़त जो असुल हक़ अदा करे छॾियो अथई। मुंहिंजो काल हुन सां टेलीफोन ते राब्तो थियो हुयो, हू त हिन केस खे पंहिंजे लाइ मिशन थो सम्झे। साईं अख़बार जे एडिटर खे ईअं हुजणु खपे, बेडरपो ऐं ॾुखियल माण्हुनि जो हिमायती। अॼु त साईं वॾी लीड सां छपियो अथई। मूंखे हुन मां इहा ई उमेद हुई। हू कमिटेड माण्हू आहे, स्टैंड वरितो अथई त पोइ हिते कोन हटंदो। पोइ साईं अॻिते जे लाइ कहिड़ो लाइ अमल अख़्तियार कजे? माई खे अॻियां आणण जो ही ॾाढो मुनासिब वक़्तु आहे। तकड़ में प्रेस कॉन्फ्रेंस जो बंदोबस्तु कयो जे हिन इशू खे अञा बि वधीक मुसर नमूने में खणी सघिजे। ठीकु आहे साईं। साईं ॾिसो, आलम खान जे ज़ुल्मनि जो हिकु ॿियो खुलियल सबूत। हिननि क़ैदनि में किथे जुमन बि मौजूदु आहे? न साईं, ही जुमन खां महीनो अॻिजा वरितल आहिनि। इन्हनि में शौकत मौजूदु आहे। साईं शौकत उहो जेको तशदुद में मारिजी वियो। कहिड़ो आहे शौकत? पोइ ही अथव साईं, ही त ॾाढे मुनासिब मौक़े ते हथु लॻाइनि। किथां हथु लॻई? साईं हिकिड़ो प्रोफेसर आहे, आलम खान सां घणे वक़्त खां दोस्ती अथसि, उन कढिया आहिनि, पर पंहिंजो नालो ज़ाहिर करण खां रोके अथसि। असांखे पंहिंजे कम सां कमु हुजणु घुरिजे। नाले खे मख़फ़ी रखो, कंहिंसां ज़िक्र न कजो। हाँ साईं। साईं प्रेस कॉन्फ्रेंस जी रिपोर्ट कीअं लॻव? फर्स्ट क्लास। उनखे जीअं जो तीअं हलायो। अच्छा साईं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, इन साॻे मौज़ूअ ते मोहम्मद अली जो मज़मून बि आयल आहे, उनजी छा करियो? हिकिड़ो मिंट। हेलो, हा मां अमीर अली पियो ॻाल्हायां। अवां सां रईस आलम खान ॻाल्हाइण थो चाहे। ॾियोसि। हाँ मां अख़बार जे मालिक सां ॻाल्हाइण पियो चाहियो, पर हू सीट ते न आहे। हुकुम। भला तव्हां पंहिंजे माण्हुनि खे पगुनि लाहिण जो लाइसेंस ॾेई छॾियो आहे छा? छा थियो साईं, तव्हांखे कंहिंसां का शिकायत आहे छा? अॼु तव्हांजे चीफ ब्यूरो जी जेका डायरी छपी आहे उहा तव्हां पढ़ी आहे? हा पढ़ी अथमि। ऐं मूं ते जेके इल्ज़ाम लॻाया विया आहिनि उहे बि तव्हांखे यादि आहिनि? छपजण खां पहिरीं ऐं पोइ 2 भेरा मूं इहा डायरी पढ़ी आहे। तव्हां चवण छा था चाहियो? मुंहिंजे ख़िलाफ़ किरदार कुशीअ जी जेका मुहिम हलाई पई वञे उन में तव्हांजा माण्हू अॻियां अॻियां पिया हलनि। उन्हनि जी कल खे थोरो छिकियो। तव्हांजो मतिलबु आहे त तव्हांजी ज़ात ऐं ॻोठ जे बारे में जेको मवाद अचे थो उनखे रोके छॾियो? न सिर्फ़ रोकियो, पर अॼु जी डायरी में मूं ते जेके बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया आहिनि उन्हनि जी वाज़े लफ़्ज़नि में तरदीद कयो। इहे कोन थींदो आलम साहब। ख़बर जेकॾहिं सची हुजे त उनजी तरदीद नाहे थींदी। त तव्हां जहिड़े खे वधाइण था चाहियो? मां त पंहिंजी ज़िम्मेवारी पियो निभायां। त पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। मां तव्हां ते केस थो करियां, इज़त जो, नामूस खे चुटे हणण जो ऐं ज़हनी अज़ियत रसाइण जो। 5 लखनि जे हर्जाने ॾियण लाइ तयारु रहो। टेलीफोन न रखजो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मुंहिंजा बही ख़्वाह ऐं मदाह तव्हांजे इन्हनि ॻाल्हियुनि खे पसंदि नथा कनि। जेकॾहिं हुननि कुझु कयो त पोइ मूंखे मयार न ॾिजो। धमकियूं थो ॾे। उहो साईं हुनजी धमकियुनि में अची राति खे ॾींहं, ॾींहं खे राति कोन लिखबो। तव्हां हीअं करियो, इक़्तिसादी बहिरान ते जेको एडिटोरियल लिखियलु आहे उनखे रोकियो ऐं अॼोको एडिटोरियल बि साॻे मौज़ूअ ते हूंदो। ऐं हा तव्हां बि चयो त को मज़मून बि आयल आहे। हाँ साईं। उहो ज़रूरु हलायो ऐं बॉक्स में माण्हू खे बांदी बनाइण ते रूसो जा तारीख़ी लफ़्ज़ ज़रूरु हुजणु घुरिजनि। इंसान आज़ाद ॼाओ हो पर हर हंधि हू ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे।
अस्सलामुअलैकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। अची वई पुट? हाँ बाबा। भला इंटरव्यू कीअं थियो? बिना सिफारिश जीअं थींदो आहे। ॾिनो त अथमि, हाणे ॾिसजे त छा नतीजो बीहे थो। पुट पढ़ियल घटि ज़रूरु आहियां, पर मां बि एतिरो ॼाणा थो त सिफारिश हिकु अहिड़ो खाट आहे जेको अहल माण्हू जे हक़ ते लॻे थो। मूं बि उते अहिड़ी ॻाल्हि कई हुई। चयोमांनि त मुंहिंजी का बि सिफारिश कान्हे, इन जे बावजूद पाण खे कामयाब सम्झां या सिफारिशी चिठी न हुअण करे नाअहल सम्झां। पोइ को बि जवाब न ॾिनो, रुगो एतिरो चयूं त वञी सघे थी। दिन लाइ अलाह वॾो आहे, नौकिरी मिली पवंदी। न साईं, इहो समूरो मवाद जीअं जो तीअं शइ थींदो, रोकण जो सवाल ई नथो पैदा थिए। मां तव्हांखे मालिक जी हैसियत में न पर हिकु दोस्त जी हैसियत में रिक्वेस्ट थो करियां। साईं, हिन अख़बार खे ज्वाइन करण खां अॻु मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में हिकु डिघी ऐं तफ़सीली गुफ़्तगू थी। तव्हांखे यादि आहे? हा। तव्हांखे उहो सबबु बि यादि हूंदो त मूं पहिरीं अख़बार खे छो छॾियो हो? हा हा। तव्हां उन वक़्त में मूंखे आज़ादी सां लिखण जी इजाज़त ॾिनी हुई, ऐं अॼु जॾहिं तव्हां पंहिंजे वाइदे तां फिरो था त इहा ॻाल्हि तव्हांखे सूंहें कान थी। ॾिसो, अख़बार खे हलंदी 8 महीना गुज़र चुका आहिनि। तव्हां पाण ॿुधायो, इन अरसे दौरान कॾहिं मां तव्हांजे कम में रुकावट बणियुसि ऐं कॾहिं मां मुदाख़लत कई? त पोइ हींअर मुदाख़लत छो? इनखे मुंहिंजी मजबूरी सम्झो, मसलत पसंदी सम्झो, या खणी मर्यादा जो नालो ॾियो। रईस जा मुंहिंजे मथां तमामु वॾा अहसान आहिनि। मूंखे ख़बर आहे, पर हिकु एडिटर हुजण जे नाते मुंहिंजी बि का जवाबदारी आहे। को इमेज आहे, माण्हू असांजी अख़बार खे पढ़नि था, उन्हनि जो असां ते एतमाद आहे। तव्हां चाहियो था त असां उन्हनि जे एतमाद खे छीहो रसायूं? एॾो सख़्तु गैर रवैयो वेख्या न कर, किथे किथे लचक बि ज़रूरी आहे। तव्हांखे त ख़बर आहे त हू केॾो न ज़ालिम माण्हू आहे। हुन अंधेर पखेड़े छॾियो आहे, ऐं अॼु जॾहिं कुझु बाहिमत माण्हू गॾु थिया आहिनि त तव्हां आलिम ख़ान जो पासो खणी ॿियो कुझु नथा करियो, पर उन्हनि माण्हुनि जी पुठीअ में खंजर था हणो। मां तव्हांजे इन ॾोह में शरीक कोन थींदुसि। हक़ीक़त जो रुगो इहो हिकिड़ो रुख कोन्हे, ॿियो बि आहे। हू तमामु वॾे असर रसूख़ वारो माण्हू आहे। मां अख़बार जे मालिक जी हैसियत में उन सां टकर खाइण जो सत नथो सम्झां। ठीकु आहे साईं, त पोइ मां रिज़ाइन थो कयां। उॿारा न थियो, ईअं न कयो। जेकॾहिं तव्हां हलिया वेंदो मूंखे ॾाढो ॾुख थींदो। पर मूंखे हिन जो ॾुख कोन थींदो। 10,000 पगार खां थोरी कान थी थिए। मां तव्हांखे ज़ाती तरह सुञाणा थो। हेसि ताईं पहुचण में तव्हां वॾा कशाल कढिया आहिनि। परवाह न आहे साईं। ऐं हा साईं, मुंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ जे बारे में जेतिरी तव्हांखे ॼाण आहे, ओतिरी अॼु मां बि तव्हां खां वाक़िफ़ थी वियो आहियां। तव्हां मसलक पसंदीअ खे मर्यादा जो नालो ॾियो था, पर मां उनखे मुनाफ़िकी ऐं मौक़े परस्ती कोठियां थो, जेका कंहिं बि सूरत में मूंखां कान पुॼंदी। आई एम सॉरी। बाबा, यूं तो तव्हांखे एक जबरदस्त ख़बर थी ॿुधायां। ख़बर आहे, ख़बर आहे। नौकरी जो ऑर्डर मिलियो अथई, मूंखे ॿाहिरि ई ख़बर पइजी वई। कंहिं ॿुधायो? शमूअ जी टोड़ी ॿुधायो। मुबारक हुजे। ख़ैर मुबारक बाबा। भला पगार केतिरी थी पए? मिलाए सिलाए 1800 रुपया बीहे थी। 1800? शुक्र आहे पुट, शुक्र आहे। मूंखे ॾिसो, मां पूरा 17 साल नौकरी कई आहे। मस मस वञी 1240 रुपया थो खणा। तूं हिक ई धक में 1800 पगार खणंदी। अड़े अम्मा, दौं कंदी सही, हिन छोरीअ खे त पढ़ाए। ॾिस, जॾहिं चवंदी हुई माई त पढ़ पढ़, जे 7 में स्कूल न छॾियां त अॼु तूं मास्टराणी थी आहे न। अम्मा तूं पढ़ण ॾियां त पढ़ा हा न, तूं त चो घर जो कमकार बि कर। कम करे थकी आई, ॼण सॼो घर मथे ते खयो वेठी आई।
ना हिकिड़ो मिंट पी जाए ते पुत्र अचे वठ लिखा पुत्र लिखा जल्दी लिखा जल्दी कर पुत्र हेठ कर थोरो अञा त ॾिसण जो अचे पुत्र ठीकु आहे ठीकु आहे वेंदो कॾहिं खणो करे अॼु राति निकिरी वेंदासीं जो मन पुत्र वच मिलेव त निकिरजो न त असुल न निकिरजो पुत्र हा हा चाचा हा पुत्र खुदा कंदो माई सहारा ऐं शफ़न पुट बि मिली वेंदई पर जे मिली वञनि त